अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तों, मुंहिंजो नालो आहे इशफाक अहमद। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे काइनेमेटिक्स यानी कि हरकत जो इल्मु। हाणे असीं चवंदा डेफिनेशन ऑफ काइनेमेटिक्स यानी कि काइनेमेटिक्स जी तारीफ़ छा आहे। काइनेमेटिक्स इज़ द ब्रांच ऑफ फिजिक्स दैट डिस्क्राइब्स द मोशन ऑफ ऑब्जेक्ट्स विदाउट कंसिडरिंग द कॉज ऑफ मोशन। इल्मु तिबियत जी हरकत वारी उहा शाखा आहे जेका शयुनि जी हरकत खे बयानु करे थी बग़ैर उन जे सबबनि खे ॼाण जे। हाणे सीधा बेसिक क्वांटिटीज़ यानी कि बुनियादी मक़दारूं। नंबर वन ते जेको आहे उहो आहे डिस्प्लेसमेंट यानी कि जाइ जी तब्दीली। नंबर 2 ते ॾिसंदा उहा आहे वेलोसिटी यानी कि रफ्तार। नंबर 3 ते आहे एक्सलरेशन यानी कि तेज़ी। ऐं नंबर 4 ते जेको असां आहे उहा आहे टाइम यानी कि वक़्तु। हाणे ॾिसंदा डिस्प्लेसमेंट ते यानी कि जाइ जी तब्दीली हुआ छा है डेफिनेशन छा है। ठीक है, डिस्प्लेसमेंट ये डेफिनेशन है वो याद के डिस्प्लेसमेंट इज द चेंज इन पोजीशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ स्पेसिफिक डायरेक्शन। ठीक है ना, डिस्प्लेसमेंट जेका है वो जाइ तब्दीली कंहिं शइ जी जाइ में ख़ास तरफ़ में तब्दीली खे चयो वेंदो आहे। हाणे असीं चऊं वेलोसिटी रफ्तार छा है। वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम। रफ्तार जाइ जी तब्दीली जो वक्त सां लाॻापो आहे रफ्तार जो। एक्सलरेशन यानी कि तेज़ी। अचो तेज़ी ॾिसूं आहे छा। एक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम। तेज़ी रफ्तार जी तब्दीली जी शरह खे चयो वेंदो आहे। हाणे सीधा टाइप्स ऑफ मोशन यानी कि तहरीक जा क़िस्म। असां 4 टाइप्स ऑफ मोशन आहिनि। नंबर 1 ते जेको आहे उहो आहे यूनिफॉर्म मोशन यानी कि हिकु जहिड़ी हरकत। नंबर 2 ते जेको आहे उहो आहे नॉन यूनिफॉर्म मोशन यानी कि गैर हिकु जहिड़ी हरकत जेका हिकु जहिड़ी न हुजे। ऐं नंबर 3 जेका असां वटि आहे उहा आहे लीनियर मोशन यानी कि सिधी हरकत। ऐं नंबर 4 ते जेको आहे उहो आहे सर्कुलर मोशन यानी कि दायरे वारी हरकत। हाणे थींदा इक्वेशंस ऑफ मोशन तहरीक जूं मसावातूं। अचो त उन्हनि खे हल कयूं ऐं ॾिसूं कीअं आहिनि। हाणे थींदा फार्मूला नंबर 1 ते यानी कि फार्मूला ॾिसूं त उहो आहे छा v इज़ इक्वल टू u प्लस at। हाणे मीनिंग ॾिसूं फार्मूला असांखे चए छा पियो ऐं हिन में कहिड़ी शयूं ॾिनल आहिनि ऐं हिननि खे असीं कीअं माना उन जो सवाल कीअं सॉल्व करे ॾिसूं था। हाणे ॾिसूं था पाण v असां वटि छा आहे। v मतिलबु आहे फाइनल वेलोसिटी यानी कि स्पीड एट दी एंड आख़िरी जेका आहे तेज़ी उहा घणी आहे। u जी माना ॾिसूं u मतिलबु कि इनिशियल वेलोसिटी यानी कि स्पीड एट दी स्टार्ट शुरूआती जेका आहे स्पीड आहे उहा घणी आहे। ए जेका आहे उहा आहे असां एक्सलरेशन। एक्सलरेशन जी माना आहे रेट ऑफ इंक्रीज ऑफ स्पीड यानी कि जेका तेज़ी हिन में अचे थी उहा घणी आहे, हिनखे असीं एक्सलरेशन चवंदासीं। ऐं टी जेको असां वटि आहे उहा आहे टाइम यानी कि वक़्तु। ठीक है ना, हाणे टोटल जो फॉर्मूला ते फाइनल वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी प्लस एक्सलरेशन इनटू टाइम जेको मथे फॉर्मूला आहे असां डिफाइन थी कयूं। ठीक है ना, हाणे हिकिड़ो एग्जांपल खणी हिनखे हिकिड़ो सवाल सॉल्व करे था ॾिसूं। एग्जांपल में असां ॾिसूं छा थो चए। इफ अ कार स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट u इज इक्वल टू 0। हिकिड़ी कार आहे असां हुनखे असां चालू कयो आहे, हिनखे असां जेका आहे उहा रेस्टिंग पोजीशन में जेका आहे इनिशियल वेलोसिटी जेका आहे u उहा असां वटि आहे 0 एंड एक्सलरेट्स एट 2 मीटर पर सेकंड स्क्वायर फॉर 5 सेकंड्स। ऐं असां हुनखे 2 मीटर पर सेकंड स्क्वायर सां असां हुनखे एक्सलरेट कयो हो ऐं हिनजी जेका आहे 5 सेकंड में उहो घणो डिस्टेंस इहे घणी स्पीड वठंदी उहा असांखे ॿुधाइणी आहे। देन वी फाइंड v इज इक्वल टू 0 प्लस 2 इंटू 5। जो फार्मूला असांजे मथे न आहे असीं हिन ते ई असीं हिन तेज़ी मालूम कंदासीं त उहा जेका आहे 2 स्पीड ते आहे ऐं हिनखे असीं कीअं वधंदी। ठीक आहे, हाणे v इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी जेका आहे v मतिलबु कि फाइनल वेलोसिटी। ठीक है, हाँ फाइनल वेलोसिटी आखिर में ॾिसूं उहा कीअं आहे। ठीक है ना, हाँ फार्मूला u। ठीक है, u असांजे छा न आहे 0 त असीं हिते 0 ईंदासीं। हिन खां पोइ छा निशानी आहे प्लस त असां हिते प्लस रखीसीं ऐं at यानी कि at जेके पाण में गॾु लिखण मतिलबु कि का निशानी कोन्हे यानी कि इहे पाण में मल्टीप्लाई थींदी त असांखे ए जेका एक्सलरेशन न आहे एक्सलरेट्स एट 2 मीटर पर सेकंड। असां 2 जेको आहे उहो असांजो एक्सलरेशन में आहे त उहो असीं 2 लिखंदासीं ज़रबी निशानी। उन खां पोइ टाइम असां सेकंड्स में न आहे जेको आहे 5 सेकंड्स। ठीक है ना, वो हुनखे ज़रब कराईंदासीं एक्सलरेशन सां। ठीक है ना, हाणे 2 5 10। ठीक है ना, 0 में प्रेस कंदासीं 10 ई हूंदा त असां जेको आहे फाइनल वेलोसिटी जेका आहे असां वटि बचंदी 2 मीटर पर सेकंड। ठीक है ना, असीं मिसाल जी ॻाल्हि का गाॾी आहे असां वटि उन असां चालू कयो 0 स्पीड आहे। ठीक है ना, असां जीअं एक्सीलेटर ॾिनो असां वटि हुई 2 जेका आहे मीटर पर सेकंड स्क्वायर ऐं हुनखे जीअं असां अॻियां 5 सेकंड ताईं रेस्ट ॾींदासीं त उहा
5 सेकंड खां पोइ असांजी गाॾी जी रफ़्तार हूंदी उहा हूंदी 10 मीटर पर सेकंड। ठीक है, ईअं ई हाणे असीं ॿिए फार्मूले ते अचूं। इक्वेशन ऑफ मोशन जो ॿियो फार्मूलो जेको आहे ॾिसूं उहो कहिड़ो आहे। s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वायर। हाणे ॾिसो न माना छा थी थिए। s मतलब डिस्प्लेसमेंट यानी कि डिस्टेंस कवर जेको आहे वहाँ डिस्टेंस कवर कयो है वो घणो आहे ऐं u जी माना है इनिशियल वेलोसिटी जेका असीं पढ़ी चुका आहियूं ऐं t जेका आहे मतलब कि टाइम उन खां प्लस जी निशानी 1/2 जेको आहे फार्मूले जो आहे इनटू a मींस एक्सेलरेशन हिते t जेको ॻणियल आहे t स्क्वायर यानी कि टाइम जेको आहे इनखे स्क्वायर कबो। ठीक आहे, और सिंबल सेकंड s जी माना है डिस्टेंस यानी कि डिस्प्लेसमेंट डिस्टेंस कवर्ड and u जी माना है इनिशियल वेलोसिटी and a जी माना है एक्सेलरेशन t माना है टाइम। हाणे हिकिड़ो मिसाल खणो ऐं हल कयूं। ठीक है ना। एग्जांपल इफ अ कार स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट u is equal to 0। हिकिड़ी कार आहे असां हुनखे चालू कयोसीं इन जेका आहे स्पीड आहे 0 एक्सेलरेट्स एट 2 मीटर पर सेकंड स्क्वायर फॉर 5 सेकंड्स ऐं इनखे असां तेज़ी खे 2 मीटर पर सेकंड स्क्वायर सां इनखे असां एक्सेलरेट कयो ऐं 5 सेकंड ताईं इनजो घणो टाइम कवर थियो, घणी स्पीड न गाॾी पकड़ी। देन वी फाइंड हाणे असीं फार्मूला ते अप्लाई कयूं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वायर। ठीक है, हाणे फार्मूले ते असां जेके वैल्यू मिलनि उहे असीं हिन में पुट कंदासीं। s इज इक्वल टू u पहिरीं u असां छा आहे इनिशियल वेलोसिटी यानी कि शुरुआती जेका आहे स्पीड उहा घणी आहे उहा असां 0 आहे त असीं हिते 0 लिखंदासीं। ठीक आहे न। इन खां पोइ मल्टीप्लाई निशानी आहे कुझु कोन्हे यानी कि मल्टीप्लाई बि थिए टाइम असांखे ॻणियल आहे 5 सेकंड असीं 5 लिखंदासीं। इन खां पोइ छाजी निशानी प्लस 1/2 ते असीं फार्मूला जेको ॻणियल आहे उनखे पुट कंदासीं। उन खां पोइ छा आहे at। ठीक है ना, इनखे मल्टीप्लाई कराईंदासीं a सां। a जो आहे असां ठाहे उहा आहे एक्सेलरेशन, उहा असां घणी आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वायर उहा असां ठाहे एक्सेलरेशन। ठीक आहे, इनटू 5 स्क्वायर। ठीक है ना, 5 जेको आहे असां टाइम आहे ऐं हिते t जो स्क्वायर न यानी कि असीं टाइम जो स्क्वायर मल्कुंदासीं त उहो घणो आहे उहो आहे 5 स्क्वायर। ठीक है, हाणे 5 स्क्वायर यानी कि s इज इक्वल टू 0 into 5। फिर असीं 5 खे मल्टीप्लाई कंदासीं 0 सां छा निकितो 5 ॿुड़िया ॿुड़ी थींदी प्लस 1/2 into 2। हाणे ठीक है, 1/2 आहे डिवाइड पियो थी हे 1/2 into 2। हाणे हेठां 2 हेठां कुझु बि कोन्हे यानी कि हेठां आहे 1 आहे त हे 1/2 ऐं 2/1 पाण में कैंसिल थी ईंदा, बाक़ी असां बचो 5 स्क्वायर। ठीक है ना, 5 स्क्वायर असीं ॻणंदासीं 5 5 25 असां बचंदी 25 मीटर। ठीक है ना, असांजो डिस्टेंस कवर थियो उहो आहे 5 मीटर। मिसाली ॻाल्हि असां हिकिड़ी कार आहे असां एक्सेलरेशन असां तेज़ी न हुई शुरू में असां हिनखे 2 मीटर पर सेकंड स्क्वायर सां असां हलाए गाॾी स्पीड ॾिसी ऐं 5 सेकंड खां पोइ उहो न घणो डिस्टेंस कवर कयो। ठीक है ना, उहो असांजो जेको आहे 5 सेकंडनि खां पोइ असांजी गाॾी 25 मीटर जेको आहे उहो असांजी गाॾी डिस्टेंस कवर कंदी। ठीक है, हाणे असीं इक्वेशंस ऑफ मोशन तहरीक जी मसावतूं फार्मूलो नंबर 2। ठीक है ना, फार्मूलो 2 छा थिए v स्क्वायर इज इक्वल टू u स्क्वायर प्लस 2as। मीनिंग ॾिसूं v स्क्वायर यानी कि फाइनल वेलोसिटी स्क्वायर is equal to initial velocity initial यानी कि u स्क्वायर। ठीक है, इनिशियल वेलोसिटी स्क्वायर्ड प्लस 2 फार्मूला जो है इनटू एक्सेलरेशन इनटू डिस्प्लेसमेंट। ठीक है, असां 2as जे a सां एक्सेलरेशन ऐं s सां असां जो है डिस्प्लेसमेंट। हाणे सिंबल्स ॾिसूं v इज इक्वल टू फाइनल वेलोसिटी u इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी ऐं a इज इक्वल टू एक्सेलरेशन ऐं s इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट। ठीक है, हाणे एग्जांपल जेको आहे वो आहे इफ u इज इक्वल टू 0 a is equal to 2 meter per second square s is equal to 25 meter then we फाइनल हुआ है u यानी कि इनिशियल वेलोसिटी हुआ घणी है। ठीक है, u जो का 0 है एक्सेलरेशन जेका असांजी तेज़ी आहे गाॾी में उहा घणी आहे उहा 2 मीटर पर सेकंड स्क्वायर आहे ऐं डिस्टेंस जेको न गाॾी जो कवर कयो उहो आहे 25 मीटर। हाणे असां हिन में फाइंड करणी आहे उहा आहे v यानी कि फाइनल वेलोसिटी ये फाइन करना है फार्मूला यो है v स्क्वायर प्लस इक्वल टू u स्क्वायर प्लस 2s। हां फार्मूला से वैल्यू पुट करना सी v स्क्वायर रखना सी इज इक्वल टू u स्क्वायर असन u जो का है 0 है 0 स्क्वायर 0 रहंदो सी ते 0 लिखंदा सी प्लस 2 फार्मूला रो इनटू एक्सेलरेशन असन गणी है 2 है आई 25 जो का है वो असन है डिस्प्लेसमेंट s जो असन नला हुआ है डिस्प्लेसमेंट 25। हां के 2 में बुड़ी 2 इंदा बडू 4 4 25 100 होने है 100 बतो। ठीक है ना, जो है v स्क्वायर असां 100 बतो ने के ऐसी वेलोसिटी में कन्वर्ट करना मीटर पर सेकंड में तो वो असां ठंदी 10 मीटर पर सेकंड। उम्मीद है तव्हां खे अॼु टॉपिक समझ में आंदो। अॼु असां फिजिक्स जो काइनेमेटिक्स समझासीं ऐं इंशाल्लाह असीं अॻिए वीडियो में नए टॉपिक सां तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।